रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश करियूं था ख़बरुनि जी दुनिया। 26 मई 2022 प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। जाम शोरे मां नौजवान दर्ज़ी खंभिजी वियो। बलोच अॻुवाणनि जी आज़ादी लाइ एहतजाज कंदड़ बलोच नियाणियुनि जी गिरफ़्तारी ते सॼी सिंध में ताव पखड़ियल। IMF पेट्रोल अघु वधाइण जो शर्त रखी छॾियो। हुकूमत पारां अवाम ते पेट्रोलियम बम किराइण जूं तयारियूं। राणीपुर में नौजवान गोलियूं हणी क़तल। मीरो ख़ान में मासूम नियाणी सां ज़्यादती। ॿीराणी में बेवा औरत क़तल। इमरान ख़ान जो ऐलानियल मार्च जारी। सॼी सिंध में मुज़ाहिरा। कारकुननि जूं गिरफ़्तारियूं ऐं चकरियूं। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ासि ख़बरूं। हाणे अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्स बलोच यकजहती कमेटी ऐं बलोच मिसिंग पर्सन्स जे ख़ानदान पारां कराची प्रेस क्लब ते पंहिंजनि प्यारनि जी आज़ादी लाइ कयल पुरअमन एहतजाज ते पुलिस ऐं रियासती इदारनि पारां कयल तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि वारे मामले जे करे सॼी सिंध में ताव पखड़ियल आहे। बलोच नियाणियुनि मथां कयल तशदुद बनोख आमना बलोच ज़रीना बलोच ऐं ॿियनि बलोच नियाणियुनि जे गिरफ़्तारियुनि जी सिंध सुजागी फोरम पारां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में सिंध सुजागी फोरम पारां चयो वियो आहे त असां सम्झूं था त सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत सिंध अंदरि कलम 144 लागू करे पंहिंजनि जाइज़ हक़नि लाइ जदोजहद कंदड़नि खे रोकण वारे उन कुधे अमल आमिर जी यादि ताज़ी करे छॾी आहे ऐं बलोच नियाणियुनि ते थियल तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि वारे उन कुधे अमल नाम निहाद जमहूरी हुकूमतनि जा चेहरा ज़ाहिर करे छॾिया आहिनि ऐं असां इन अमल खे आमराणो सम्झूं था ऐं मुतालबो था करियूं त बनोख आमना बलोच समेत गिरफ़्तार थियल बलोच नियाणियुनि ऐं खंभे गुम कयलनि समूरनि सियासी ऐं क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध जे हिकु वफ़द गुज़िरियल ॾींहुं गरियल क़ौमनि जे गैर रज़ाकाराणे ऐं जबरी गुमशुदगियुनि मुतलिक़ वर्किंग ग्रुप जे 124 सेशन दौरान हिकु वीडियो मुलाक़ात कई। वफ़द पारां ग्रुप जे मुस्तक़िल ऐं कारआमद ताउन खे साराहींदे संदन थोरा मञिया। वफ़द सिंधी माण्हुनि जे जबरी गुमशुदगियुनि जे बारे में ग्रुप खे ताज़ी सूरतहाल खां आगाह कयो। जबरी गुमशुदगियुनि जे मुतासिरीन जे माइटनि पंहिंजे प्यारनि खे आयल तकलीफ़नि मुसीबतनि दर्दनि ऐं उन्हनि जी आज़ादी लाइ कयल जदोजहद बाबति ॿुधायो। वफ़द ग्रुप खे आगाही ॾिनी त तोड़े जो कुझु मुतासिरीन खे आज़ादु कयो वियो आहे पर वधीक डप ऐं ज़ुल्म जी फ़िज़ा खे क़ाइमु रखण जे लाइ जबरी गुमशुदगियुनि जो अमल जारी रखियो पियो वञे ऐं अदालतनि पारां बि को तदारक नाहे कयो वियो। आख़िर में इतफ़ाक़ कयो वियो त पाकिस्तान सरकार ते हिन अमल खे रोकण ऐं अॻु में गुम कयलनि जी आज़ादी लाइ दॿाउ विझण वारनि कोशिशनि खे जारी रखियो वेंदो। आर्ट काउंसिल कराची में वन यूनिट टोड़ गोल्डन जुबली जी सलाहकारी कमेटी जी गॾिजाणी थी गुज़रे, जंहिंमें गुज़िरियल हफ़्ते दौरान वन यूनिट टोड़ गोल्डन जुबली जे सिलसिले में सिंध इबियास अकेडमी ज़ेबेस्ट पारां ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां करायल प्रोग्रामनि जो जाइज़ो वरितो वियो। शामिल साथियुनि प्रोग्रामनि खे कामयाबु करार ॾिनो ऐं अॻिते थींदड़ प्रोग्रामनि खे वधीक बहितर बणाइण लाइ पिण तजवीज़ूं ॾिनियूं। उन मौक़े ते इहो पिणु तइ कयो वियो त हिन सॼे साल खे वन यूनिट टोड़ गोल्डन जुबली तौरु मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे मल्हायो वेंदो, जंहिं सिलसिले में वन यूनिट टोड़ गोल्डन जुबली सलाहकारी कमेटी पारां मुख्य प्रोग्राम 1 जुलाई 2022 ते आर्ट काउंसिल में करायो वेंदो।
ऐं साल जे आख़िर में हैदराबाद में हिकु अहम तक़रीब पिणु कोठाई वेंदी जिते वन यूनिट तोड़ तहरीक बाबति तारीख़ी डॉक्यूमेंट्स ते मुश्तमिल ऐं मज़मून ते मुश्तमिल 2 किताब छपराए उन्हनि जी पधिराई कई वेंदी। आख़िर में समूरनि शरीक थींदड़ साथियुनि गॾियल तौर ते सिंधिया क़ौम जे समूरनि बाशऊर माण्हुनि खे अपील कई त हिन रियासत जे 75 साला तारीख़ में सिंध जी सियासी समाजी तनज़ीमनि अदीबनि शागिर्दनि ऐं आम माण्हुनि जी तारीख़ी जदोजहद जे नतीजे में वन यूनिट टुटण जो ही शानदार कारनामो आहे जंहिंजे 50 साल पूरा थियण जे सिलसिले में गोल्डन जुबली तौरु अवां पंजनि तनज़ीमनि जे प्लेटफार्मनि तां पिणु प्रोग्राम करे हिन कामयाबी खे मल्हाए ज़िंदा ऐं बाशऊर क़ौम हुजण जो सबूत ॾींदा। गरजाणी में प्रोफेसर एजाज़ कुरैशी, अब्दुल ख़ालिक जुणेजो, कामरान नासिर मंसूर, सोणी जोयो, सारंग जोयो ऐं ॿियनि शिरकत कई। जामशोरे मां नौजवान दर्ज़ीअ खंभिजी वियो आहे। जामशोरे जे इलाइक़े भिरिया विलेज मां मोटरसाइकिल ऐं कार में सवार सादा कपिड़ा पहिरियल हथियारबंद नौजवान दर्ज़ी सईद अहमद तीवणो खे खंभे खणी विया। अहिड़े इतलाह ते वारसनि जामशोरे थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतिजाज कंदड़नि मंज़ूर तीवणो, रिजब तीवणो ऐं नईम ॿुधायो त जामशोरो फाटक तां दर्ज़ को कमु कंदड़ 14 सालनि जे सईद अहमद खे सादा कपिड़ा पहिरियल हथियारबंद तशदुद कंदा खंभे विया आहिनि, पर पुलिस सईद अहमद जी बाज़ियाबी लाइ को बि क़दम न खणी रही आहे। हुननि जो वधीक चवणु हो त असांजे पुट जो कंहिं बि तनज़ीम सां वास्तो न आहे, असीं मिसकीन पोहरियत आहियूं। सईद अहमद खे बाज़ियाब करायो वञे। ॿिए पासे नौजवान दर्ज़ी जे खंभजण खां पुलिस लातालुकी जो इज़हार कयो। हुकूमत पारां ग़रीब आवाम ते पेट्रोलियम बम किराइण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। आलमी मालियाती फंड IMF पाकिस्तान ते ज़ोर ॾिनो आहे त प्रोग्राम जी बहाली लाइ बिजली ऐं पेट्रोलियम शयुनि ते सब्सिडी ख़तमु करे IMF पेट्रोलियम शयुनि जा अघ न वधाइण जी सूरत में पाकिस्तान लाइ कर्ज़ जी ईंदड़ क़िस्त जारी करण खां इनकार करे छॾियो। IMF चयो त गुज़िरियल जाइज़े दौरान कयल वाइदा पूरा न कया विया ऐं फेबरवरी में सब्सिडीज़ जो ऐलान कयो वियो। आलमी मालियाती फंड IMF पाकिस्तान लाइ $1 अरब जे कर्ज़ जी ॿी क़िस्त जारी करण लाइ पेट्रोल ऐं बिजली जा अघ वधाइण जो शर्त रखी छॾियो आहे। IMF ज़रियनि जो चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाइण बिना क़िस्त जारी न थींदी। ज़रियनि मूजिबि IMF पाकिस्तान जे समूरनि मुतालबनि सां इतफ़ाक़ करे वरितो हो, पर क़िस्त जारी करण ऐं प्रोग्राम जो वक़्तु वधाइण पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध सां मशरूत आहे। ज़रियनि जो चवणु आहे त पाकिस्तानी वफ़द वज़ीर आज़म सां ॻाल्हि ॿोल खां पोइ IMF खे जवाबु ॾींदो। कश्मीर जे आज़ादी पसंद अॻुवाण यासीन मलिक खे भारतीय अदालत उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। भारतीय अदालत यासीन मलिक खे 19 मई ते दहशतगर्दनि जी माली मदद जे केस में ॾोहारी करार ॾिनो हो। यासीन मलिक नईं दहली जे तहाड़ जेल में कई वरियनि खां क़ैद आहे। नईं दहली जे बदनाम ज़माना तहाड़ जेल में गैर क़ानूनी तौर ते नज़रबंद यासीन मलिक खे 1987 ऐं 1988 में क़ाइमु कयल कूड़नि केसनि जी सुनवाई लाइ श्रीनगर जी टाडा अदालत में वीडियो कॉन्फ्रेंस ज़रिए पेश कयो वियो। कश्मीर मीडिया सर्विस मूजिबि यासीन मलिक खे टाडा तहत इल्ज़ाम मढ़िया विया। कश्मीर आज़ादी पसंद अॻुवाण यासीन मलिक भारतीय अदालत में बयानु ॾींदे चयो त गुज़िरियल कई ॾहाकनि खां गांधी जे असूलनि ते अमल करे रहियो आहियां। मां ख़ैरात न वठंदुसि। अव्हांखे जेका सज़ा ॾियणी आहे ॾियो। जॾहिं त मूंखे कुझु सुवालनि जा जवाब घुरिजनि। जेकॾहिं मां दहशतगर्द हुअसि त पोइ भारत जा 7 वज़ीर आज़म मूंसां मिलण कश्मीर छो ईंदा रहिया? मां दहशतगर्द हुअसि त केस दौरान मूं ख़िलाफ़ चार्जशीट छो न फाइल कई वई? जेकॾहिं मूं दहशतगर्दनि जी माली मदद कई त वज़ीर आज़म वाजपेयी जे दौर में मूंखे पासपोर्ट छो जारी कयो? मां दहशतगर्द हुअसि त भारत समेत ॿियनि मुल्कनि में अहम हंधनि ते लेक्चर ॾियण जो मौक़ो छो ॾिनो वियो? अदालत यासीन मलिक जे सुवालनि खे नज़रअंदाज़ कंदे चयो त उन्हनि ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री वियो आहे। अदालत चयो त इहो ॿुधायो त अव्हां ॿुधायल सज़ा ते कुझु ॻाल्हाइणु चाहियो था। जिते यासीन मलिक चयो त कंहिं बि पुरतशदुद सरगर्मी में
मुंहिंजो मुलविस हुजणु साबित थी वञे त मौत जी सज़ा क़बूल कंदुसि। मां सज़ा बाबति का बि ख़ैरात न घुरंदुसि। राणीपुर भरिसां दराज़ा शरीफ़ जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। मामूली ॻाल्हि तां झेड़े में नौजवान अलह वसायो शेख पुट इमदाद हुसैन शेख खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। जॾहिं त मौक़े ते मौजूदु माण्हुनि ऐं पुलिस पहुची फायर कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। मीरो ख़ान जे भट्टी पाड़े जी रहवासी टाउन ऑफिस जे मुलाज़िम ऐं संस घरवारी प्राइमरी उस्ताद जे 14 वरनि जे पुट मथां पंहिंजी 5 वरनि जी न्याणी सां ज़्यादती जो इल्ज़ाम लॻायो। टाउन मुलाज़िम मीरो ख़ान थाणे ते पहुची NC दाख़िल कराई मेडिकल लेटर पिणु वठी छॾियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे टाउन ऑफिस जे मुलाज़िम चयो त मासूम न्याणी मस्जिद ॾांहुं पढ़णु वई हुई त प्राइमरी उस्ताद जे 14 वरनि जे पुट खेसि ज़ोरे झले ख़ाली पियल जॻह ते खणी वञी ज़्यादती जो निशानो बणायो। जॾहिं त पुलिस जो चवणु हो त फ़रियादी ऐं जवाबदार जे पीउ विच में 1 साल खां तकरार हलंदड़ आहे, तंहिं करे मेडिकल रिपोर्ट अचण खां अॻु ज़्यादती जी तस्दीक नथा करे सघूं। ॿीराणी में घर मां पीरसन औरत जो लाश मिलियो। ॿीराणी थाणे जी हद ॻोठ असदुल्लाह मरी में पीरसन बेवह औरत मरियम ज़ाल मरहूम मोहम्मद रहीम ख़ासकेली जो घर मां लाश हथ आयो। वारसनि क़तल जो शक ज़ाहिर करे छॾियो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश खणायो ऐं अस्पताल आंदो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। औरत जे पुट बचल ॿुधायो त शक आहे त घर में जवाबदारनि माउ खे घुटा ॾेई क़तल कयो आहे। आउं हैदराबाद वियल हुअसि, जिते सुबुह जो सवेर पाड़ेसरियुनि जे घर अचण ते लाश मिलियो। सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह चयो आहे त नाम निहाद जमहूरियत जे दावेदार मौजूदा हुकूमत आमरियत जा समूरा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। मौजूदा हुकूमत नाकाम थी चुकी आहे। हुक्मरान फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾेई मुल्क में शफ़ाफ़ चूंडूं कराइनि। अहिड़ो इज़हार सिंध यूनाइटेड पार्टी जे चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह पंहिंजे जारी कयल प्रेस बयान में कयो। सैयद जलाल महमूद शाह वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में घरू वेड़ जो माहौल पैदा करण जी कोशिश करे रही आहे त जीअं सूरत हाल ख़राब थी वञे। मुल्की मईशत तबाही जे किनारे पहुतल आहे। हुक्मरान फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾेई मुल्क में शफ़ाफ़ चूंडूं कराइनि। सिंध ऐं पंजाब हुकूमत पारां पुरअमन सियासी कारकुननि, ॿारनि, बुज़ुर्गनि ऐं औरतुनि ते बदतरीन रियासती तशद्दुद जे सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। पाकिस्तान जो आइन जलसनि ऐं जलूसनि जी इजाज़त ॾिए थो। मौजूदा वफ़ाक़ी पंजाब ऐं सिंध हुकूमतनि पारां राति जे वक़्तु सियासी कारकुननि जे घरनि ते छापा हणणु, गिरफ़्तारियूं, लाठीचार्ज, ॻोढ़ा आणींदड़ गैस ऐं कंटेनरनि सां रस्ता बंदि करणु जमहूरियत जे मुंहं ते चमाट आहे। अॻूणे वज़ीर अज़म इमरान ख़ान जी क़यादत में हक़ीक़ी आज़ादी मार्च सवाबी खां शुरू थियो, जेको मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदे इस्लामाबाद में पहुची वियो। जॾहिं त चूंडनि जी तारीख़ ताईं डी चौक तां न उथण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। कराची में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें शीलिंग दौरान 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस वैन खे पिणु बाहि ॾेई साड़ियो वियो। जॾहिं त तहरीक इंसाफ़ जे कारकुननि कवरेज कंदड़ सहाफ़ियुनि ते पथराव कयो। पुलिस PTI जे कारकुननि ऐं अॻुवाननि ख़िलाफ़ कार्रवायूं कंदे 7 कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। गुलशन हदीद मां पिणु गिरफ़्तारियूं कयूं वियूं। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजनि जो सिलसिलो जारी रहियो, जॾहिं त कारकुननि खे वॾे अंग में गिरफ़्तार कयो वियो। हैदराबाद मां 10, मिठीअ मां 25, टंडो लहियार मां 24, मातली मां 24, उमरकोट मां 20 ऐं सांगड़ मां 5 कारकुन गिरफ़्तार कया विया। जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस ऐं तहरीक इंसाफ़ जे कारकुननि में चकरियूं पिणु थींदियूं रहियूं। ॻाढ़े में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी धरणो हयो। आबादगारनि हाजी नूरमंद ख़ासकेली, नाथो चांडियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई क़ौमी शाहराह ते धरणो हयो। उन मौक़े ते आबादगारनि ॿुधायो त झोर वाह जी मुंड ते बासरनि जा कब्ज़ा आहिनि, जेके ज़बरदस्ती वारे जो पाणी खणी वञनि था।
जंहिं सबबि गुज़िरियल 4 सालनि खां वाह जी पुछड़ी जा हज़ारे माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। जॾहिं त ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि, हुन मुतालबो कयो त फौरी तौर पाणी ॾिनो वञे। नवां जतोई भरिसां सहड़ालेट शाख जी पुछड़ी जा आबादकार मुंड जे पाणी चोरी ख़िलाफ़ कोडरूं खणी निकिरी आया। पुछड़ी जे आबादकारनि शाख में लॻल गैर क़ानूनी नूलियूं कढी छॾियूं। उन दौरान धुरियुनि में छिकताण थी वई ऐं हवाई फायरिंग थी। अहिड़े इतलाह ते फरीद देरो थाणे जी पुलिस पहुची सूरतहाल ते ज़ाब्तो आंदो। यारू लूंड में पाणी जी खोट ते आबादकारनि एहतजाज तौर ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार करे छॾियो। ॻोठ अलह ॾिवायो लुंड, रहमली लुंड ऐं ॾेथरी जे ॻोठाणनि बाइकाट जारी रखियो। ॿिए ॾींहं बि टीम वापसि रवानी थी वई। जॾहिं त ॻोठाणनि चयो त मुंड में बासर ज़मींदारनि खे पाणी ॾिनो पियो वञे, पर असां पुछड़ी वारनि सां ज़ुल्म कयो पियो वञे। समय एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। फसल न थियण करे ॿार बुखूं काटण ते मजबूर आहिनि। दादू में धीअ जे अगवा ख़िलाफ़ औरत एहतजाज कयो। सुभान ख़ातून एहतजाज कंदे दाहियो त नादिया तलाक लाइ दरख़्वास्त ॾिनी त मुड़ुस खेसि अगवा कयो आहे। धीअ जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। मुड़ुस खां बाज़ियाब कराए संसि ज़िंदगी बचाई वञे। लाड़काणे में औरत ॿारनि समेत मुड़ुस जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज कयो। साइमा शेख एहतजाज कंदे दाहियो त मुड़ुस मवाली आहे, नशो वापराए मूं ते ऐं ॿारनि ते तशदुद कंदो थो रहे। मुड़ुस नोमान शेख जे ज़ुल्मनि खां तंग अची हाणे माइटनि वटि रहां पई। हुन चयो त मामले जो नोटिस वठी मुड़ुस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। चंबड़ में बासरनि ख़िलाफ़ औरतनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ ख़ान मोहम्मद बुज़दार जे रहवासी औरतनि ऐं मर्दनि एहतजाज कयो। उन मौक़े ते दाहींदे औरतनि चयो त मतिउल्लाह बुज़दार असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे। संसि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे ज़मीन ॾियारी वञे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते इहे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैर।